अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद त तव्हां सब ठीक ऐं खैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु असां तव्हांजे लाइ शमन अली मीराली साहब जो हिकु यादगार एल्बम खणी आया आहियूं, जंहिंमें तव्हां ऐं असां जूं यादूं पिण शामिल आहिनि। दोस्तों हीउ वक़्त जो तमामु पुराणो एल्बम आहे ऐं तमामु घणो मशहूरु एल्बम आहे, जंहिंखे अवाम तमामु घणो पसंदि कयो ऐं चाह सां ॿुधियो। दोस्तों हीउ एल्बम बि 1992 में रिलीज़ थियो। उम्मीद त हीउ एल्बम तव्हांखे तमामु घणो पसंदि ईंदो। दोस्तों हीउ एल्बम ॿुधूं था। दोस्तों हिन महफ़िल जो 7 नंबर कलाम आहे, जंहिंजा बोल आहिनि दिलि नथी परचे नेण न बसि कनि। दोस्तों हिन कलाम जो शाइर आहे बशीर अहमद। दोस्तों मां उम्मीद थो कयां त हीउ एल्बम ऐं हीउ कलाम तव्हांखे तमामु घणा पसंदि ईंदा। अगरि हीउ एल्बम ऐं कलाम तव्हांखे पसंदि अचनि त असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो, कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। दोस्तों हीउ कलाम ॿुधूं था। दिल नथी परचे नेण न बस कन, अच सुहणा आई बहार, दिल बेकरार आई बहार, दिल बेकरार। दिल नथी परचे नेण न बस कन, अच सुहणा आई बहार, दिल बेकरार आई बहार, दिल बेकरार। छॾ हिणन सारी तिरसण जी, कर का गाल पिरी परचण जी। छॾ हिणन सारी तिरसण जी, कर का गाल पिरी परचण जी। वाई कर का यार वरण जी, दिल बेचैन पुकारे तोखे, अच सुहणा जीअण जो बारो, दिल पेशकेश सिंधी म्यूजिक स्टेशन। जीअण जो बारो, दिल बेकरार। दिल नथी परचे नेण न बस कन, अच सुहणा आई बहार, दिल बेकरार आई बहार, दिल बेकरार। तोखे दिल तां कीअं भुलाया, वेठो पंहिंजो जीव जलाया। तोखे दिल तां कीअं भुलाया, वेठो पंहिंजो जीव जलाया। तोखे सजण मां कीअं सम्झाया, रोंदे राह ॾिसण जूं अखियूं, अच सुहणा तुंहिंजो इंतज़ार, दिल बेकरार तुंहिंजो इंतज़ार, दिल बेकरार। दिल नथी परचे नेण न बस कन, अच सुहणा आई बहार, दिल बेकरार आई बहार, दिल बेकरार। पेशकेश
सिंधी म्यूज़िक स्टेशन। तोरिया हार सिंगार का बाछा, गुल फुलाए गुलजार का बाछा। तोरिया हार सिंगार का बाछा, गुल फुलाए गुलजार का बाछा। ही सब में घा मल्हार का बाछा। पल पल तो के बशीर पुकारे, अच सुहना बिसरो सिंगारवा, दिल बेकरारवा। बिसरो सिंगारवा, दिल बेकरारवा। दिल नथी परचे नेण बस कम, अच सुहना आई बहारवा, दिल बेकरारवा। आई बहारवा। दोस्तों मां समझा तो ही कलाम तव्हांखे तमामु घणा पसंद आया हूंदा। अगर ही कलाम तव्हांखे पसंद आया हुजन तो असांजे चैनल के सब्सक्राइब कजो, वीडियो के लाइक कजो, कमेंट में पंहिंजी राय ज़रूर ॾिजो। दोस्तों पंहिंजे भाउ नेक मोहम्मद सिंधी म्यूज़िक स्टेशन के इजाज़त ॾींदा। ज़िंदगी रही तो इंशाअल्लाह ताला अॻे वीडियो में गॾु